वक़्तु वेझो अची चुको आहे। वॾेरनि पीरनि मीरनि जो नओं ड्रामो पिणु शुरू थींदो। सभिनी जे हथनि में नवां नवां बैनर हूंदा। घटी घटी में जीअं फलाणो खान फलाणी पार्टी खटींदी, काबू खान मतिलबु त पंहिंजे वाठनि चिमचनि सां भरपूर इलेक्शन जी तयारी ज़ोर शोर सां शुरू थियण जो वक़्तु अनक़रीब पहुची चुको आहे। ग़रीबनि मिसकिननि सां लटे जा अझे जा राशन जा नौकरियुनि रस्ता पका कराइण जे वाइदनि जो पिणु वक़्तु वेझो अची रहियो आहे। इहे ई वॾेरा जेके 2022 वारे सैलाब में ग़रीब मारवाड़नि खे बेघर करे उन्हनि खां जीअण जो हक़ खसे, उन्हनि जे हयातियुनि जी लताड़ करे, उन्हनि खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम करे, हथरादू कट ॾियारे मिसकीन ग़रीब अबोजनि खे चङे नमूने तज़लील ऐं रुसवा करे वञी इस्लामाबाद, तुर्की, सऊदी अरब, स्विट्ज़रलैंड में पंहिंजी कुटुंब सां बरसाति वारी मौसम खे इंजॉय कंदा रहिया। हाणे उन्हनि ॾुतिरियल अवाम खे रिलीफ ॾियण जो पिणु सोचींदा, ऐलान कंदा, सिर्फ़ु इलेक्शन थियण ताईं। पोइ न उन्हनि खे ग़रीब गुरबो नज़र ईंदो, न ई वरी उन्हनि जे हाल ते कोई रहम ईंदनि। मतिलबु दहली जे ठगनि जीअं पिया आवाम खे कूड़ा दिलासा ॾींदा, पंहिंजा बब भरे वञी ॿाहिरि मुल्कनि में दौलत लिकाईंदा ऐं पंहिंजी मज़ेदार ज़िंदगी गुज़ारींदा। वरी पोइ 5 सालनि खां पोइ पंहिंजनि ॿिरनि मां निकिरी ईंदा। वरी इहा ई कुर्सी जी चूस हूंदनि ऐं मालूमात मूजिबि पिया वोट जे एवज़ ग़रीब अवाम जे हर जॻह ते तज़लील ऐं रुसवा कंदा। पर अफ़सोस, अवाम ते हुक्मराननि जे हालनि खां पिरकारनि खां वाक़ुफ़ु हूंदे बि उन्हनि खे वरी चुंडराए इक़्तिदार में आणींदा आहिनि ऐं संगीन नतीजनि खे पिया भोॻींदा आहिनि। जेकॾहिं अवाम पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे त हिननि जो खयल क़दम अॻिते जे लाइ बि बहितरीन सहूलियतूं पिणु मिलनि। कुझु हुक्मराननि जे हेठियां रही पंहिंजी सारी ॼमार पिणु दोज़ख जी खॾ जीअं गुज़ारींदा आहिनि, पर सच खे ऐं सचे माण्हू खे हू कॾहिं न चूंडींदा। हुक्मराननि जे ग़लति फ़ैसिलनि ते सदाईं वेचारी अवाम ते पिणु इंतिहाई ख़राबु असरु पियो आहे। अवाम जा बुनियादी हक़ पामाल कया वेंदा आहिनि, उन्हनि खां जीअण जो हक़ पिणु खसियो वेंदो आहे। पोइ इहो ई अवाम रोज़ पेट खे पालण जे ॾुखियाईनि जे करे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे पई। सिर्फ़ु अवाम पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे त सिंध छा पूरे पाकिस्तान जो हालतूं पिणु बहितर थी सघनि थियूं। उमर कोराई, मीरपुर, माथेरो।